माझीवो 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 माझीवो। मैं आशिक इश्क तेने दा, ते बिन साडी मौला कोई ना सुनदा। इन्ही जो मतलब त माणक अचण वारो आ। ये लो अम्मा राजा, अम्मा उठ जल्दी कर। आई अम्मा आई। रोजर एवरी भूख लगी आ भूख हां घर हले त मानी खाराए त मिली हां हले तो ए माणक तू भली घर हल जल्दी चाचे का मुझे मानी मोकिल आऊं तेसी मच्छी कढायो ठा। ठीक हां हला तो मच्छी ख्याल दा कर रही है। ए हाओ हाओ तू हल घर। ए माणक जल्दी मोकिल जो मानी। वाह मावा घणन दिन खा पो तुझे हथन जी मानी खाई पेट भरियो था। माणक पुट तू भी जने समुंड ते वेंदो आहीं न तो मुखे भी मानी सफ़ा कोन वणदी आहे। अज तोखे ॾिसी मूं भी गच मानी खाधी आहे। तू हाण मुंजो उल्को की न कंदी कर। माणक तू मुझे जवान पुट रही आहीं भी अकेलो। अल्लाह छो इन समुंड ते मुखे भरोसो ही कोने। अम्मा तू मुंजो उल्को की न कंदी कर। सब कुछ अल्लाह जे हथ में आहे। असांजी रोजी समुंड में खलकियल आहे तो पोए समुंड खां टप केड़ो। पुट अल्लाह को मुखे ॾाढो भो लगंदो आहे। जेसी तू समुंड तां मोटी नथो अची तेसी आऊं कांगन खे पे मिठियूं मानियूं खाराईंदी आहियां। इहो तो चङो थी करी अम्मा पर मां अबो सोजर जी मानी खणी वियो या न? हाउ पुट तुंहिंजो पी सोजर जी मानी खणी वेंदो रहियो। हाणे तू ईअं कर घड़ी खन आराम करे थक भञ सही आहे पोइ ॿाहिरि वञिजे। हाँ मां खट ते रली विछाए दे त मां थोड़ी देर रख पुरिया। हाउ हाउ हाणे ड्रामा सीरियल पाणी ऐं प्रीत जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो सिन टीवी HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।